कल्ह असां चई आयासीं त असुल ऐं नॉमिनल GDP में फ़र्क़ु आहे। रियल या असुल GDP मुताबिक़ पाकिस्तान जे हिक शहरीअ जी सालियानी उपत $1100 आहे, जॾहिं त नॉमिनल GDP मुताबिक़ पाकिस्तान जे हिक शहरीअ जी सालियानी उपत $4190 आहे। जेकॾहिं असां नॉमिनल GDP जा अंग अखर साम्हूं रखूं त पाकिस्तान जे हिक शहरीअ जी सालियानी उपत $4190 आहे। नाइजीरिया जे हिक माण्हू जी सालियानी उपत $4353 ऐं हिंजोरस जे फ़ी फ़र्द उपत $4166 आहे। पाकिस्तान, नाइजीरिया ऐं हिंजोरस जे माण्हुनि जी सालियानी उपत साॻी आहे, त छा उते जे माण्हुनि जी रहणी कहणी, ज़िंदगी गुज़ारण जो मयार बि साॻियो आहे? न। नाइजीरिया जा 80% माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारनि था, जंहिं जी ॾियारी उपत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु $2 आहे। पाकिस्तान जा 60% माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारनि था, जंहिं जी ॾियारी उपत पिणु $2 आहे। हिंजोरस में सिर्फ़ु 33% माण्हुनि जी ॾियारी उपत $2 आहे, जंहिंजो मतिलबु साॻी GDP पर कैपिटा हुजण बावजूदु किन मुल्कनि में गुरबत वधीक आहे ऐं किन में घटि। जंहिं मां आसानीअ सां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उन्हनि मुल्कनि में GDP पर कैपिटा जी विर्छ दुरुस्त नमूने न थींदी आहे। के माण्हू इंतिहाई अमीर आहिनि ऐं बाक़ी इंतिहाई ग़रीब। तंहिं बावजूदु फ़र्ज़ु कजे त पाकिस्तान जे हर माण्हूअ खे पूरो अजूरो यानी $4190 मिलनि था, त पोइ छा पाकिस्तान जी मईशत बहितर आहे? अचो त पाकिस्तानी माण्हुनि जी GDP पर कैपिटा खे ॿियनि मुल्कनि सां भेटियूं। फ़र्ज़ु कयो हिक टोकरीअ जी क़ीमत $100 जे बराबरि आहे। सेंट्रल अफ्रीकन रिपब्लिक अफ्रीका खंड जो मुल्क आहे। उते जा शहरी साल में सिर्फ़ु 6 टोकरियूं ख़रीद करे सघनि था। उन जे मुक़ाबले में पाकिस्तान जो हिकु शहरी 41 टोकरियूं ख़रीद करे सघे थो। मैक्सिको जा माण्हू 178 टोकरियूं साल में ख़रीद करे सघनि था, जॾहिं त अमेरिका जा माण्हू साल में 545 टोकरियूं ख़रीद करे सघनि था, जंहिं मां आसानीअ सां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त पाकिस्तान जी मईशत ॿियनि मुल्कनि जे मुक़ाबले में तमामु घणी पोइते आहे। मईशत जे पुठिते हुजण जा केतिरा ई सबब आहिनि, जिन ते ईंदड़ कंहिं रिपोर्ट में ॻाल्हाइबो। ॾिसंदा रहो इन्फो सिंधी।